वफ़ाक़ी काबीना इलेक्शन कमीशन ऐं सरकारी आफ़ीसरनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़नि जी जांच लाइ JIT जोड़ण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नोटिफिकेशन मूजिबि आला सतही JIT 5 मेंबरनि ते ॿधल हूंदी। JIT जी सरबराही एडिशनल डायरेक्टर जनरल FIA कंदो। JIT में ॻुझनि इदारनि जा आफ़ीसर बि शामिल हूंदा। उन खां अलावा PTA ऐं नादरा ग्रेड 20 जा आफ़ीसर बि टीम में शामिल हूंदा। घरू वज़ारत जी समरीअ ते काबीना खां सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी वरिती वई। ज़रियनि मूजिबि इजलास में जैली बैलेट पेपर्स जी छपाई ऐं प्रोपेगेंडा में मुलविस अनसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त सोशल मीडिया मुहिम ज़रिए आफ़ीसरनि खे ब्लैकमेल करण जी कोशिश कई वई। JIT ज़िम्मेवारनि जी निशानदेही कंदी, केस दाख़िल करण जी सिफ़ारिश कंदी। ज़रियनि मूजिबि JIT मुस्तक़बिल में अहिड़ी नापाक मुहिम खे मुंहुं ॾियण लाइ उपाउ वठंदी। जांच दौरान JIT माहिरनि खे भर्ती करण जी सिफ़ारिश बि कई वई। ज़रियनि जो चवणु आहे त सरकारी आफ़ीसरनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा आइन जी आर्टिकल 5 जी भञ कड़ी आहे।